औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरी जो पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए में मौजूद आहियूं। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ उम्मीअ जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ उम्मीअ जो मादो आहे अलिफ मीम मीम। लफ़्ज़ उम्मीअ जी माना आहे उहो शख़्स जेको न लिखी सघे ऐं न किताब मां पढ़ी सघे। लफ़्ज़ उम्मी क़ुरान पाक जे 4 सूरतुनि ऐं 6 आयतुनि में इस्तेमालु थियो आहे। ए इंसानो अन्नबी उल उम्मी ते ईमान आणियो। सूरत नंबर 7 अराफ़ आयत नंबर 158। ए पैगंबर चओ त ए इंसानो तव्हां सभिनी ॾांहुं उन ई अल्लाह जो रसूल थी आयो आहियां जंहिं लाइ आसमाननि ऐं ज़मीननि जी बादशाही आहे, जंहिंखां सवाइ ॿियो को बि इबादत ऐं अताअत जे लाइक़ु नाहे। उहो ई जीआरे थो ऐं उहो ई मारे थो। तंहिं करे अल्लाह ऐं संदसि रसूल अन्नबी उल उम्मीअ ते ईमान आणियो, जेको अल्लाह ऐं संदसि कलमनि ते ईमान रखे थो ऐं उन नबीअ जी ताबेदारी करे त मन अव्हां ते हिदायत जी राह खुले। अल्लाह उहो आहे जंहिं अणपढ़ियल अरबनि में उन्हनि जे ई क़ौम मां हिकु पैगंबर मोकिलियो। सूरत नंबर 62 जुमा आयत नंबर 2। उहो ई अल्लाह जंहिं अरब जे अणपढ़ियलनि उम्मीन में उन्हनि जे ई क़ौम मां हिकु पैगंबर पैदा कयो, जेको खेनि उन अल्लाह जूं आयतूं ॿुधाए थो ऐं खेनि पाक करे थो ऐं खेनि किताब ऐं हिकमत जी तरबियत ऐं तालीम ॾिए थो। ऐं बेशक उहे हिन खां अॻु यकीनन पधरी गुमराहीअ में पयल हुआ, जेकी उन्हीअ रसूल नबी उम्मीअ जी ताबेदारी कनि था। सूरत नंबर 7 अराफ़ आयत नंबर 157। जेकी उन्हीअ रसूल अन्नबी उम्मीअ जी ताबेदारी कनि था, तंहिंजूं वस्फ़ूं उन्हनि खे तौरेत ऐं इंजील में पाण वटि लिखियल मिलनि थियूं ऐं उहो याने मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि नेक कमनि जो हुकुम करे थो ऐं बुराईअ खां रोके थो। उन्हनि लाइ पाक शयूं हिलाल ऐं नापाक शयूं हराम करे थो ऐं मथाईन ॻरा ॿार लाहे थो ऐं जेकी ॻट मथनि पयल आहिनि उन्हनि खे खोले थो। पोइ जिन उन ते ईमान आंदो ऐं उन जी ताज़ीम तकरीम ऐं इज़त कई ऐं संदसि मदद कयाऊं ऐं उन नूर यानी क़ुरान पाक जी ताबेदारी कयाऊं, जेको साणसि लाथो वियो आहे त उहे ई कामयाब आहिनि। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब ऐं अहले अरब उम्मीन खां पुछो त छा उहे ईमान आणनि था या न। सूरत नंबर 3 इमरान आयत नंबर 20। पोइ बि जेकॾहिं ए नबी उहे माण्हू तोसां झगड़ो कनि त तूं उन्हनि खे चओ त मूं पंहिंजो चहिरो अल्लाह जे अॻियां झुकायो आहे ऐं उन्हनि ॿिए जिन मुंहिंजी पैरवी कई आहे। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब ऐं अहले अरब जे अणपढ़ियलनि उम्मीन ॿिन्ही खां पुछ त छा अव्हां बि ताबेदार थियो था या न। जेकॾहिं उहे ताबेदार थिया ऐं जेकॾहिं मुंहुं मोड़ीनि त तुंहिंजे मथां फ़क़ति पैगाम पहुचाइणो आहे ऐं अल्लाह खैन ख़ूब ॾिसंदड़ आहे।
अहले किताब चवनि था त अरब अणपढ़ियलनि जे माल खाइण सां असां ते को बि गुनाह न आहे। सूरत नंबर 3 इमरान आयत नंबर 75। ऐं अहले किताब में के अहिड़ा बि आहिनि जिन वटि जेकॾहिं माल जो फेर बि अमानत रखी त उहे समूरो तोखे मोटाए ॾींदा। ऐं मंझाई के अहिड़ा आहिनि जो जेकॾहिं वटनि हिकु दीनार बि अमानत तौरु रखी त उहो तोखे मोटाए न ॾींदा मगर जेसि ताईं तूं उन जे सिर ते सवार थी न बीहें। उहो हिन करे जो हू चवंदा आहिनि त उन्हनि अणपढ़ियलनि उम्मीन यानी अरबनि ऐं गैर यहूदियुनि जे माल खाइण ते असां ते को बि गुनाह न आहे। ऐं अहिड़ीअ तरह उहे ॼाणी वाणी अल्लाह ते कूड़ ॻाल्हाइनि था। अरब अणपढ़ियल आहिनि, उहे किताब खां वाक़ुफ़ न आहिनि। सूरत नंबर 2 बकरा आयत नंबर 78। ऐं उन्हनि में के अणपढ़ियल उम्मीयून आहिनि जेकी किताब खे नथा ॼाणनि सवाइ पंहिंजनि बेबुनियाद सदुनि जे, ऐं हू रुगो वहम ऐं गुमान ते हलनि था। जज़ाकल्ला।